बुलेटिन में शामिल कंदासीं मुख्तसर खबरों। चक जे ॻोठ नज़र मोहम्मद जागीरानी में छिते कुते एक नींगर के ॾाढे ज़ख़्मी करे विधो। नींगर हफ़ीज़ जागीरानी के अस्पताल में वैक्सीन कराई वई। डीसी मलीर घमर लगारी जे हिदायतुनि ते डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं एंटी इंक्रोचमेंट पुलिस असिस्टेंट कमिश्नर इब्राहिम हैदरी, अब्दुल सत्तार हकड़ो ऐं मुख्तियारकार अशरफ अली पुलिस जी मदद सां कायदाबाद मुख्य बाज़ार में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। केतिरियूं ई अदावतूं ड्राहे पट कयूं वयूं। कंडियारे में बाबन शाह चौक वट कल्होड़ा बिरादरी के बिंदुरन में झेड़े दौरान 3 ॼणा ज़ख़्मी। लठियूं ऐं कुहाड़ियूं लगण सबब बशीर, शाहनवाज ऐं नदीम कल्होड़ो ज़ख़्मी थी पिया। ॿिनि ज़ख़्मियुनि खे ॻणतरी जी हालत में नवाब शाह बि मुंतक़िल कयो वियो। मीरपुर खास भरसां जुडो जे ॻोठ सुई दड़ो वासी मोहन कोहली 62 शख्स खिलाफ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम मढ़ियो त गुज़िरियल 100 सालनि खां सरकारी ज़मीन ते क़ाइम ॻोठ में रहाइश पज़ीर आहियूं, पर इलाइक़े जो बासर ॻोठ मां बेदख़ल करे ॻोठ जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। IG सिंध पुलिस, SSP मीरपुर खास ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील आहे त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कर। मुरीद शाख शहर में कोश बिरादरी के माण्हुनि घरनि ते हमले ऐं फुर जे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठ बखर कोश जे रहवासियुनि लतीफ़, खंडू ऐं ॿियनि मीडिया ॾोधायो त 20 खां वधीक हथियारबंदनि घरनि ते हमलो कयो, मथनि तशद्दुद कयो वियो, उलट कई ऐं खमड़ा पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। नबीसर रोड वेझो ॻोठ जारह वाटर जे रहवासी नौजवान मुहब्बील ज़हरीली दवा पी आपघात करण जी कोशिश कई। वारसनि मूजिब नौजवान पंहिंजे भाउ खां मोबाइल फोन वठी न ॾियण तां नाराज़ थी इंतिहाई कदम खणण जी कोशिश कई। नौजवान जो कुनरी अस्पताल में इलाज हलंदा। नवाब शाह में 60 मैल थाने जे हद 8 चक देह सहेलो जे रहवासी डॉक्टर मोहम्मद जमाल पाशा बासरन पारां 32 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो। प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर चवे थो शहर बिरादरी जे कुछ माण्हुनि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। कब्ज़ो छॾाए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण सां गॾु तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। कंबर जे ॻोठ भंडा बुलेदीअ में 2 ॾींहं अॻु मुड़ुस ज़ुल्फ़कार बुलेदी हथां मुबैना तौर ज़ख़्मी थियल औरत रिहाना शाबरानी वालदेन समेत इंसाफ़ लाइ कंबर प्रेस क्लब पहुती। तशद्दुद जो निशानो बणियल औरत इल्ज़ाम मढ़े थी त ज़ुल्फ़कार बुलेदी खेसि मारणु चाहे थो। जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। कंबर में सेहत खाते जे वैक्सीनेटर्स मुतालबनि जी मनता लाइ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि असगर जांडियो, तारिक ख़ासकेली, शफ़क़त वधो ऐं ॿियनि मुतालबो कयो त पंजाब सूबे जी सिंध जे वैक्सीनेटर्स जा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। ओबो सईद खान रूरल हेल्थ सेंटर में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट सां गॾु छिते कुते जी वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि ईसा मक्सी, सदरदीन बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानीअ में ॿिए ॾिहाड़े बि एहतिजाज कयो। रोहड़ी जे तालके अस्पताल में वैक्सीनेटर्स एहतिजाज तौर कम बंद करे छॾियो। वैक्सीनेटर्स मोहम्मद सिद्दीक, सुहेल, दीदार, अब्दुल खालिक ऐं ॿियनि चितार ॾिनो त जेकॾहिं वैक्सीनेटर्स खे बहाल न कयो वियो त कराचीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो हयो वेंदो। सकरन जे तालके अस्पताल जे मुलाज़मनि मुतालबनि जी मञता लाइ ॿिए ॾिहाड़े बि एहतिजाज कयो। मुलाज़मनि ज़हूर गोरचाणी, साजिद ज़रदारी, ज़ाकिर लुंड, वसीम सियाल, अयाज सोलंगी ऐं ॿिया चवनि था IHS मुलाज़मनि खे गुज़िरियल 4 महीननि खां पघारूं बि नथियूं मिलनि। पघारूं जारी करे मुआशी बदहाली खां बचायो वञे। सेठार जा टाउन कमेटीअ में गोहर फुलपोटो जे टाउन ऑफिसर तौर मुक़ररी ख़िलाफ़ शहरियुनि एहतिजाज कयो। शहरी इल्ज़ाम मञनि था त टाउन ऑफिसर करप्ट माण्हू आहे। गोहर फुलपोटो खे हटाए कंहिं ईमानदार ऑफिसर खे मुक़रर कयो वञे। सिजावल जुणे जो भरसां अर्ज़ी भुटो शहर में हाई स्कूल मां उस्तादनि जी बदिली ख़िलाफ़ 6 ॾींहं बि एहतिजाज कयो वियो। शाह लतीफ़ समाजी तंज़ीम जे अॻवाननि ऐं शहरियुनि आसिफ भुटो, शबीर भुटो, हाजन लांघा, अब्दुल जब्बार भुटो, मोहम्मद साले भूरल सारियो ऐं ॿियनि मुतालबो कयो त बदिली थियल उस्तादनि खे वापसि अर्ज़ी भुटो स्कूल में मुक़रर कयो वञे। सिंधड़ीअ में कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि सबब SOPs ते अमल न कंदड़ दुकानदारनि ते ॾंड ऐं मुफ़्त मास्क विरहाया विया। मुख्तियारकार साजिद सदाकत शेर, असिस्टेंट कमिश्नर अली गुल महर चवनि था SOPs ते अमल न कयो वियो त दुकान सील कंदासीं। टंडियल यार जे ॻोठ धिंगाणो बोज़दार जे रहवासी औरतुनि 62 ज़मींदार जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। औरतुनि हवा बोज़दार, महनाज, सियाणी, मरियम ऐं ॿियनि दाहियो त ॻोठ जा 62 ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। 62 ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे।
ठाणे बुलाखान भरिसां कोहिस्तान जे ॿिनि ॻोठनि में ॿिनि नौजवाननि पारां आपघात जी कोशिश कई वई। ॻोठ करचात में नौजवान बवाल ऐं ॻोठ आरब खान में नौजवान गुलाब बरहमाणी जीत मार दवा पी ज़िंदगी जो ॾीओ उजाइण जी कोशिश कई। नौजवान अस्पताल मुंतकिल। खैरी मीरवा जे ॻोठ आढो मलाह जे रहवासी अल्लाह बख्श मलाह प्रेस क्लब पहुची पंहिंजे भाणे जे मुश्ताक शेख खिलाफ एहतजाज कयो। हुन इल्ज़ाम हणियो त संदसि भाणे जो मथस बिना जवाज़ कूड़ा केस दाख़िल करण जी कोशिश करे रहियो आहे ऐं उग्रा नतीजा भोगण जूं धमकियूं बि ॾिए थो। मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो। खैरी मीरवा भरिसां बोज़ार वॾा लिंक रोड ते लगारी स्टाफ वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर, 5 ॼणा ज़ख़्मी मुर्तज़ा लगारी, शहबाज, राजा लगारी, अमजद सुमरो, धणी बख्श अस्पताल मुंतकिल। ठटे मकली ऐं भरपासे वारनि ॻोठनि में कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। कुतनि जे डप सबबि वालिदैन ऐं स्कूल वेंदड़ ॿार ॾाढा परेशान। म्यूनिसिपल इंतज़ामिया कुता मार मुहिम शुरू न कई। फेबरवरी ऐं मार्च दौरान 306 केस साम्हूं अची चुका। ठटे में वैक्सीनेटर्स पारां अपग्रेडेशन, सर्विस स्ट्रक्चर ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि मुमताज़ हालो, हाजी खान केटाई ऐं ॿिया चवनि था मुतालबा तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। तलहार में यंग गूंगा इतिहाद माज़ूर कोटा हुजण बावजूद सरकारी तोड़े ख़ानगी इदारनि में नौकरियूं न मिलण खिलाफ सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। यंग गूंगा इतिहाद जे वकील गुलाम मोहम्मद टालपुर मौक़िफ़ अख़्तियार कयो त माज़ूर कोटा हुजण बावजूद माज़ूरनि खे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। खेनि नौकरियूं ॾेई बेचैनी ख़तम थी वञे। वगड़ में वधंदड़ बदअमनी ऐं दुकाननि मां थियल चोरी तोड़े फुरलट जे वाक़िअनि खिलाफ जसकम कारकुननि ऐं शहरनि पारां मुख़्तियार पंवर, मुमताज़ वगड़, GM वगड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वगड़ में मुख्य चौक तां चोर 5 दुकाननि जा ताला टोड़े सोलर प्लेटूं, बैटरियूं तोड़े ॿियो सामान बुहारे विया। दुकानदारनि पारां खोजी कुते जी मदद सां पेरा बि खयां विया। पुलिस हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर दुकानदारनि असलम तुनियो, नसीर मुग़ैरी, वसीर ऐं ॿिया चवनि था पुलिस ॾुहारनि खे पकड़ण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहे।